शाम जो दोस्तों एक नंढो गुनाह समझी असीं पंहिंजी ज़िंदगी में उन गुनाह खे नज़रअंदाज़ करे छॾींदा आहियूं, पर उन गुनाह जी जेकी सज़ा आहे न, उहा जेको गुनाह माण्हू करे थो उनजी क़बर ते एॾो वॾो अज़ाब अलाह जो नाज़िल थिए जो जंहिंजो माण्हू अंदाज़ो बि नथो करे सघे। आख़िर उहो कहिड़ो गुनाह आहे जंहिंजे करे माण्हुनि जी क़बर ते वॾो अज़ाब थींदो। वीडियो आख़िर ताईं ज़रूरु ॾिसिजो, तव्हांखे बि मालूम पइजी वेंदो आख़िर अहिड़ो कहिड़ो गुनाह आहे जंहिंजो असीं नंढो गुनाह सम्झी उनखे नज़रअंदाज़ करे छॾींदा आहियूं, पर उन गुनाह जी वॾी सज़ा आहे अलाह जी बारगाह में। एक दफ़ो हज़ूर अकरम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के कब्रिस्तान में गुज़रिया त एक क़बर ते हज़ूर अकरम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेही करे असहाबे किराम सां मुखातिब थींदे फरमाया त हिन माण्हू जी क़बर ते अल्लाह जो सभ खां वधीक अज़ाब आहे, यानी हिन पूरे कब्रिस्तान में जेके क़बरूं आहिनि उन्हनि खां वधीक अज़ाब हिन क़बर ते आहे। के सहाबी अर्ज़ कयो, या रसूल हिन माण्हू आख़िर दुनिया में अहिड़ो कहिड़ो गुनाह कयो जो त अल्लाह ताला हुन ते एतिरो नाराज़ आहे जेको सभ खां वधीक अज़ाब हिन क़बर ते अल्लाह नाज़िल कयो। आख़िर दुनिया में अहिड़ो कहिड़ो गुनाह कयो जंहिंजी हुनखे सज़ा एतिरी वॾी मिले पई। त हज़ूर अकरम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हीउ माण्हू दुनिया में चुगली खोर हो, चुगलियूं हणंदो, माण्हुनि जी गिला कंदो, गिला खोर हो ऐं चुगल खोर हो। तंहिंजे करे अल्लाह ताला हुनजी क़बर ते सभ खां वधीक अज़ाब रखियो आहे। इहो गुनाह सभ खां वॾो ख़तरनाक गुनाह आहे, हिनखे गुनाह खे अल्लाह पसंदि न आहे कंदो। छो चुगलीअ जे करे दुनिया में फॾा ऐं फ़साद जनम था वठनि। हिकु दोस्त ॿिए दोस्त खां महरूम थी वेंदो आहे, पाण तम जुदा थी वेंदा आहिनि, पाण तम नाराज़गी थी वेंदी आहे सिर्फ़ु चुगल जे करे, चुगली खोर जे करे। हिकु दोस्त ॿिए दोस्त खां जुदा थींदो, हिकु भाउ पंहिंजे भाउ खां जुदा थींदो सिर्फ़ु चुगल खोर जे करे, उन चुगलीअ जे करे, उन गिला जे करे ख़ानदान हिकु ॿिए खां जुदा थी वेंदा। हिकु माण्हू ॿिए माण्हू सां ॻाल्हाइण जे लाइ तयारु न हूंदो आहे, हिकु दोस्त ॿिए दोस्त जो मुंहुं ॾिसण जे लाइ तयारु न हूंदो, छो त हुनजे ग़लति फ़हमी दिलि में पैदा करण वारो इहो चुगल खोर हूंदो। जेको चुगली थो हणे, इहो जेको चुगल खोर हूंदो, अगरि उहो हिन दुनिया में मरे थो त हुन ते माण्हुनि जी क़बर ते अल्लाह ताला जे सभ खां वधीक अज़ाब हूंदो। तंहिंजे करे चुगली खोर जेको बि माण्हू आहे, अगरि तव्हां में बि इहा चुगली हणण जी आदत आहे, अल्लाह जे वास्ते गुनाह छॾे ॾियो, छो त इन गुनाह जी सज़ा अव्हांखे वॾी मिलंदी। जेको माण्हू चुगली थो हणे या गिला थो करे, उनजी क़बर ते अल्लाह जो सभ खां वधीक अज़ाब हूंदो। हज़ूर अकरम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको माण्हू दुनिया में चुगली थो हणे या दुनिया में गिला थो करे त अल्लाह ताला जो उन माण्हूअ ते वॾो अज़ाब नाज़िल थींदो, माना अल्लाह ताला उनखे वॾी सज़ा ॾींदो अज़ाब जी सूरत में। तंहिंजे करे इहा आदत छॾे ॾियो। अगरि दुनिया ज़ाहिर ॾिठो वञे चुगलीअ जे करे माण्हुनि जी ख़ानदान में जुदायूं थींदियूं, हिकु भाउ ॿिए भाउ सां ॻाल्हाइण जे लाइ तयारु न हूंदो, छो त हुन चुगली खोर हुन जे दिलि में अहिड़ी नफ़रत पैदा करे छॾींदो आहे। हिकु चुगली खोर ॿिए दोस्त जे दिलि में हिकु नफ़रत पैदा करे छॾींदो। तंहिंजे करे दोस्त हिकु दोस्त जो चहिरो ॾिसण जे लाइ तयारु न आहिनि हूंदा, हिकु ॿिए सां मुंहुं ॾिसण जे लाइ तयारु न हूंदा, हिकु ॿिए सां ॻाल्हाइण जे लाइ तयारु न हूंदा आहिनि, सिर्फ़ु इन चुगली जे करे। तंहिंजे करे अगरि चुगली अव्हां हणो था त अल्लाह जे वास्ते इहो पंहिंजी बुरी आदत छॾे ॾियो, छो त इहो अव्हांखे वॾे अज़ाब में विझी सघे थी। अगरि इहा तव्हांजी हिकिड़ी आदत नंढी आदत आहे, असीं नंढी आदत सम्झी यार चुगली खोर कहिड़ी वॾी गुनाह आहे, केॾो वॾो असां कहिड़ो व्याज था वठूं या कहिड़ो असीं कंहिंजा ॿियनि जा हक़ था कयूं, सिर्फ़ु चुगली हिकु नंढो गुनाह, उन हिकु चुगली खोर जे लाइ अलाह केॾी वॾी सज़ा रखी आहे। तंहिंजे करे चुगली न हणंदा कयो, दुनिया में फॾा फ़साद न पैदा कंदा कयो, छो त इहे अलाह खे पसंदि न आहिनि। तंहिंजे करे चुगल खोर, अगरि अव्हां में चुगली खोर चुगली या गिला करण जी आदत आहे, उहा अल्लाह जे वास्ते छॾे ॾियो त अव्हां बि अल्लाह जे अज़ाब खां बची सघो था। उमेदु आहे तव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो। अगरि वीडियो तव्हांखे पसंदि आयो त हिन वीडियो खे लाइक करे छॾियो ऐं असांजे फेसबुक पेज खे फॉलो करे वठो, तव्हां ईंदा अहिड़ियूं वीडियो तव्हां ताईं पहुची सघनि। हिकु ॿिए वीडियो ताईं असांखे इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान।